तमाम तेज़ बरसात, शदीद तूफ़ानी बरसात आहे, जहिड़ी तरह गर्मी हुई ऐं अहिड़ी रीति बरसात शुरू थी वई आहे, तक़रीबन तेज़ हवा सां गॾु ऐं तमामु शदीद बरसात आहे। करियो गंवर ऐं बस गिरदाई जा इलाइक़ा हिन वक़्तु बरसात जी शदीद लपेट में आहिनि। ऐं तक़रीबन बरसात खे कलाक खनि थियण वारो आहे। जेका मुसलसल शुरू आहे, जीअं बरसाति शुरू थी आहे तेज़ हवा सां गॾु तीअं हलंदड़ आहे। तमामु तेज़ हवा सां गॾु करियो गंवर ऐं बस गिरदाई जा इलाइक़ा हिन वक़्तु मानसून जी बरसात जी लपेट में आहिनि। यकीनन ॾखण जी हवा तेज़ ऐं ॾखण जी बरसात गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां शदीद गर्मी हुई ऐं गर्मी पद तक़रीबन जेको आहे 45-46 सेंटीग्रेड ते हुयो। अॼु जेका सुबुह खां राति खां जेका गर्मी हुई उहा शदीद गर्मी हुई। उन खां बाद में जेका बरसाति आई आहे उहा शदीद बरसाति आहे, तक़रीबन तूफ़ानी बरसाति। तव्हां कैमरा जान ॾिसी सघो था त कमरनि जे अंदरि जेको आहे न बरसाति अचे पई ऐं तेज़ हवा जे करे उन बरसाति जो जेको असरु आहे उहो जॻहियुनि जे अंदरि आहे। तमामु शदीद बरसाति, तूफ़ानी बरसाति। अल्लाह पाक रहम फरमाए। बड़ी बरसात आहे तमामु। तव्हां ॾिसी सघो था त बरसाति जो शोर आहे जेको हवा जो उहो इंतिहाई ख़तरनाक आहे। अल्लाह रहम फरमाए। बरसाति जे करे माना सम्झो त राति थी वई आहे, एॾी ऊंद आहे। तेज़ शदीद मौसून आहे ऐं गर्मी जेको आहे उहा रिकॉर्ड तोड़िया आहिनि बदीन ज़िले में। खोड़ सारियूं मौसम जूं गर्मियूं थियनि थियूं, पर हीअ गर्मी जी जेका लहर हुई उहा शदीद हुई ऐं उन सां गॾोगॾु बरसाति जेका आहे उहा बि ज़बरदस्त ऐं शदीद आई आहे। ॾखण जी बरसाति ऐं ॾखण जी तेज़ हवा आहे। ऐं वॾो शोर आहे बरसाति में तक़रीबन, ऐं पाणी पाणी आहे, सिर्फ़ु इलाही पाणी उछली रहे आहे बरसाति। सो अल्लाह पाक रहम पंहिंजो फरमाए। तव्हां ॾिसी सघो था त जॻहियुनि जे अंदरि पाणी अचे पियो।
तेज़ हवा जे करे ऐं बरसाति जो शोर तो अल्लाह पाक पंहिंजो रहम फरमाए यकीनन। तव्हां ॾिसी सघो था त बरसाति जा रंग आहिनि यकीनन जेको शोर आहे उहो इंतिहाई ख़तरनाक हवा जो शोर।